वफाकी घरू वजीर शेख रशीद डीजी रेंजर्स से मुलाकात कई है। जे दौरान डीजी रेंजर्स इफ्तिखार हुसैन चौधरी घरू वजीर शेख रशीद के सूबे में अमन अमान ऐं शिकारपुर की ताज़ी सूरत हाल से ब्रीफिंग ॾिनी। वफाकी घरू वजीर शेख रशीद चयो आहे त सिंध में अमन अमान जो मसलो है। वजीर आज़म की हिदायत ते कराची पहुतो आहियां, खेस तफ़सीली रिपोर्ट पेश कंदुसि। सिंध में गवर्नर राज न पियो लगे, कंहिंजी भी वज़ारत में मुदाख़लत न करण पियो अचां। शेख रशीद चयो त सिंध में अमन अमान की सूरत हाल जो जायज़ो वठण आयो आहियां। हुअं त अमन कराइण सूबाई हुकूमत की जिम्मेवारी है, पर वजीर आज़म की ख़ास हिदायतुन ते हिते सूरत हाल जो जायज़ो वठण आयो आहियां। हुन चयो त अॼु वज़ीर आला सैयद मुराद अली शाह सां बि मिलंदुसि। कराची मां मंशियात जो मुकम्मल ख़ात्मो आंदो वेंदो। मुराद अली शाह सां गॾिजी सॼे सूबे सिंध में अमन क़ाइमु कंदासीं। हुन चयो त इमरान ख़ान जे दौर में बंदूकनि जा लाइसेंस जारी न थिया आहिनि। ॾोहारियुनि वटि लाइसेंस अॻूणी हुकूमत दौरान जा आहिनि। शेख रशीद चयो त नादरा कराची में सुञाणप कार्डनि जे हवाले सां वॾी गैर ज़िम्मेवारी कई। हुन चयो त अॼु गवर्नर रेंजर्स FC हसास इदारनि जे अमलदारनि सां मुलाक़ात खां पोइ शाम 4 वॻे मीडिया खे तफ़सीली ब्रीफिंग ॾींदुसि। हुन चयो त नादरा में छोरनि सुञाणप कार्ड जारी कया आहिनि, उन्हनि सां अहिड़ो कमु कंदुसि जो सॼी ॼमार यादि कंदा। वफ़ाकी घरू वज़ीर शेख रशीद चयो त PTI में का ग्रुप बंदी नाहे। PTI में हिकु ई ग्रुप आहे जंहिंजो लीडर इमरान ख़ान आहे। इमरान सरकार पंहिंजी हुकूमत जा 5 साल पूरा कंदी।